हाँ, ये खड्डो तकरीबन अंदर इनमें वाटर सप्लाई लाइन टूटल है। इनके काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, रमज़ान खां अॻे इहो खड्डो लॻल आहे, पर हिन जी मालिकी थी ई कोन थी। अंदरां ई सॼो खाइजी वियो आहे, 3 चकर सां भरायो आहे हिनखे। हिन खॾे जे करे रोड बंदि थियो वञे, 2-2 कलाक इमरजेंसी एम्बुलेंसूं फाचियूं पियूं आहिनि। जेके टंडो मोहम्मद खान जा वासी असीं पर शहूर अवाम असांजी जेकी टंडो मोहम्मद खान जी ॾाढी परेशान आहे। सिर्फ़ु इन शइ जे करे त पहिरीं ॻाल्हि त इहो खॾो थियो आहे, 2 महीना त हिकिड़ो कंटेनर जी फाथो, उन एॾो नुक़सानु करण खां अल्लाह पाक उनखे बचायो ऐं उन सां गॾु हिकिड़ो मोटरसाइकिल उन हेठां ईंदे ईंदे पतो जी खॾो टुटो आहे। ईअं ही ॿार हींअर तक़रीबन साल खान थियो आहे, रोड 2 साल थिया रोड ठहंदे, रोड हीअ हालत आहे करोड़नि जो रोड ठाहियो आहे असांजो। डैमेज जेको आहे न उन टुटी वियो आहे अंदरि, हिनखे बाक़ाइदे DPC भराए हिनखे सही नमूने सां पेवर नमूने सां ब्लॉक लॻाए हिनखे बंदि कंदा तॾहिं बंदि थींदो, न त हीउ ॾिसो आहिस्ते आहिस्ते वधंदो वञे, हीउ अञा बि वधी वेंदो हलियो। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िले टंडो मोहम्मद खान जे लावारिस शहर में, बिल्कुलु मस्जिद अक्सा जे साम्हूं मेन रोड जेको मेमन अस्पताल रोड वञे थो, जेको मुलाकाता रोड वञे थो, जेको लखा रोड वञे थो, ऐं जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां रोड ॿाहिरि निकिरे थो। असांजी बदकिस्मती आहे जॾहिं हीउ रोड ठहियो पिए तॾहिं असां बयाननि न हीउ रोड नाकार आहे ऐं के कम जो कोन्हे, हीउ एज़ाब बणिबो। उन्हनि ते इन वॾा इफ़्तिदा कया रोड जा जॾहिं 144 कलम लागू हो, पर शुकार कोन वरितो वियो, ना उन्हनि ठेकेदारनि खां पुछाणो कयो वियो, ना ई का टीम मुक़ररु कई त रोड सही ठहे पियो या कोन पियो ठहे। उन खां पोइ हिकिड़ी गाॾी हिते अची फाथी, जंहिं अची हिते खॾो हणी छॾियो ऐं उन खॾे में जेका वाटर सप्लाई जी लाइन था वञे बि उहा मुकमल टुटी चुकी आहे। हिते माना खॾो तेज़ी सां ई वधंदो वञे पियो, पर हिते इंतज़ाम अॻो निंड में सुतल जेका हिते अचणु तयारु कोन्हे, ना ई इन खॾे खे हेठां वाटर सप्लाई लाइन खे ठाहियो पियो वञे, ना ई खॾे को भरण लाइ को सिस्टम कयो वञे। जॾहिं हिते रवासियुनि जो चवणु आहे त पुलिस वारा उहे अची भराई कनि पिया, हिते दुकानदार उहे अची भराई कनि पिया, पर हीअ अॻो निंड सुतल जेका असांजे टैक्स में पैसा खणंदड़, जिन खे असांजी ज़िंदगी सां का बि चाहत कोन्हे, का मोहबत कोन्हे, हीअ चवंदा आहिनि खॾे में ई माण्हू मरनि, उन खां पोइ अची असीं पैसा कमायूं, पर हिननि खे हीअ फैसिलिटी कान ॾियूं। शहर जो मेन चौक लॻो पियो आहे, हितां कोस्टूं था मटंदियूं, ट्रकूं था मटंदियूं, वॾा लोडर था मटंदा, पर हिननि खे उहा शइ ॾिसण में नथी अचे, को नुक़सानु को वॾो थींदो त उन खां पोइ हीअ सभु इंतज़ाम हलंदी। एॾो खॾो लॻो आहे, ग्रुपनि में छॾिया विया आहिनि, उन खां पोइ बि केरु अचण तयारु कोन्हे। अफ़सोस आहे अहिड़ी इंतज़ामिया ते, अफ़सोस आहे अहिड़े चूंडियल नुमाइंदनि ते जेके असांजी आवाम लाइ नासूर बणिजी चुका आहिनि, जेके नथा चाहिनि त हीअ माण्हू को ख़ुशहाली वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। तव्हां रोड इन करे असांखे ठाहींदा हुआसीं मरूं ते, तव्हां इहो ई चेक कंदा करियो पब्लिक हेल्थ जेकी असां लाइ नाकार आहे, ही जेका एज़ाब बणिजी चुकी आहे, ऐं रोड जेके ठहनि था ठेकेदार मर्ज़ी वारा आहिनि, जीअं खपे ईअं रोड ठाहिनि। हितां इतफ़ाक़ एम्बुलेंस खां मटे खॾे करे केॾो डिस्टर्बेंस थी, एम्बुलेंस नथो सम्झा को मरीज़ खे अस्पताल ते पहुचायो वेंदो। हिते दिलि जा पेशेंट जेके आहिनि NICUD कीअं पहुचंदा, हिते मेमन कीअं पहुचंदा, हितां सिविल कीअं पहुचंदा। त असां ईमानदार कंहिं ऑफिसर जेकॾहिं वीडियो ॾिसणो हुजे उन खे असीं अपील था करियूं, हिन माण्हुनि खे माण्हू इंसान सम्झो, इंसान जे नाते हिनखे जेको वाटर सप्लाई अंदरि जेकी फाटी पई आहे, हिन जो खॾो लॻाए हिनखे सुठे तरीक़े सां बंदि कयो वञे, न त हीउ सॼो रोड मुकमल तबाह थी वेंदो। तव्हां ॾिसो त हीउ जेको खॾो आहे, इहो पहिरीं टैंकर जेको किरियो हो, उन खां पोइ वॾो इंतिहाई खॾो थियो, जंहिंमें लाइनूं वग़ैरह डिस्कनेक्ट थी वियूं। उन खां पोइ हिननि छा कयो आहे, जो हुन में मिटी ऐं पुराणो को भंजू उहो पुलिस वारनि लॻायो आहे, म्यूनसिपल इंतिज़ाम में कंहिं बि कोन लॻायो आहे। उन खां भरण खां पोइ मिड़ी आरजी तौर ते बंदि भरिजी वियो। उन खां पोइ हुनजो असरु वरी दोबारा ई थी वियो आहे। हिन में गाॾियुनि जी ट्रैफिक सुबुह मूं वीडियो मोकिलियूं नेट ते, त बाबा महिरबानी करे अचो हिन खॾे जो कुझु मसइलो हल करियो, लेकिन अञा ताईं केरु बि कोन पहुतो आहे। हीअ असरु लॻो पियो आहे खॾे जो, ऐं हीअ मेन मस्जिद अक्सा चौक ते जेको तो चौक लॻो पियो आहे, हिते ट्रैफिक जाम थी थिए। सुबुह जो पुलिस वारा जेके हुआ उन्हनि अची पंहिंजूं रेतियूं वेतियूं भरे हिननि खे खॾे खे बंदि कयो आहे, पर म्यूनसिपल इंतिज़ामिया को बि इंतिज़ामिया वारो माण्हू हिते मौजूदु कोन आयो ई कोन्हे। सर हीअ अंदरि खॾो इंतिहाई पंहिंजो लाइन डैमेज जेको आहे न उन टुटी वियो आहे अंदरि, हिनखे बाक़ाइदे DPC भराए हिनखे सही नमूने सां पेवर नमूने सां ब्लॉक लॻाए हिनखे बंदि कंदा तॾहिं बंदि थींदो, न त हीउ ॾिसो आहिस्ते आहिस्ते वधंदो वञे, हीउ अञा बि वधी वेंदो हलियो। हिनखे भराए महिरबानी करे हिनखे खॾे खे जेको सही नमूने सां ठाहे हिनखे भरीनि, त हीअ दुकानदार सभु हर माण्हू डिस्टर्ब पियो थिए। ट्रैफिक मुअतल लॻी पई आहे, मुलाक़ात वारियूं गाॾियूं था वञे थी, त पोइ ॿी गाॾियूं कोन थियूं वञी सघनि। भराए महिरबानी इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन खॾे जो कुझु करियो। बाबा असां वीडियो छॾियूं आहिनि, पोस्टूं छॾियूं आहिनि TMK ग्रुप में, हिन खां अलावा असां हर ग्रुप में पोस्टूं छॾियूं आहिनि, पर केरु अञा ताईं पहुतो कोन्हे हिते। इहा भराए महिरबानी करे जेको तव्हां मोकिलियो वीडियो, त हीअ महिरबानी करे हिन मसइले जो हल कढनि।
हाँ ये खड्डो तकरीबन अंदर हिन में वाटर सप्लाई लाइन टुटल है। हिनखे काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, रमज़ान खां अॻे इहो खड्डो लॻल आहे, पर हिन जी मालिकी थी ई कोन थी। अंदरां ई सॼो खाइजी वियो आहे, 3 चकर असां भरायो आहे हिनखे। हिन खॾे करे रोड बंदि थियो वञे, 2-2 कलाक एमरजेंसी एम्बुलेंसूं फाचियूं पियूं, पर हिन जी मालिकी थी कोन थी। महिरबानी करे हिन खॾे जो बिलो कयो वञे, न त वॾो नुक़सानु थींदो। साम्हूं मस्जिद अक्सा आहे, खंभो लॻो पियो आहे, लाइटूं लॻियूं पियूं आहिनि, अंदरां सॼो ख़ाली थियो पियो आहे। अंदरि वाटर सप्लाई लाइन टुटी पई आहे, हिन करे महिरबानी करे नुक़सान खां बचायो वञे माण्हुनि खे। हिन में अॼु असां इहो रोड़ो उतां खणी इहो लॻायो आहे। अॼु रोड बंदि थी वियो 2 कलाक, न्याज़ खोसो हो पुलिस वारो। अॼु 2 कलाक असां हिते बाल्टीन में भरे ही रोड़ो उतां साम्हूं खणी लाथो आहे। अस्सलाम वालेकुम। जेके टंडो मोहम्मद खान जा वासी असी परशहूर अवाम असांजी जेकी टंडो मोहम्मद खान जी ॾाढी परेशान आहे, सिर्फ़ु इन शइ जे करे त पहिरीं ॻाल्हि त इहो खॾो थियो आहे, करीब 2 महीना ताईं हिकिड़ो कंटेनर अची फाथो, उन एॾो नुक़सानु करण खां अल्लाह पाक उनखे बचायो, ऐं उन सां गॾु हिकिड़ो मोटरसाइकिल उन हेठां ईंदे ईंदे पतो जी खॾो टुटो आहे। ईअं ही ॿार हींअर तक़रीबन साल खनि थियो आहे, रोड 2 साल थिया रोड ठहंदे, रोड जी हालत आहे करोड़नि जो रोड ठाहियो आहे असांजो। मस्जिद अक्सा आहे, नमाज़ वग़ैरह माण्हू पढ़ण वञनि था, लेडीज़ अचे थी, एॾी परेशानी हिते। हींअर बि मोड़ ॾिसो, गाॾी केॾी तंगी सां वञे पई, ॾिसो गाॾी हालत ॾिसो मोड़ जी। ही